नाज़रीन, जैकमाबाद में गटरनि जा ढकण गायब हुअण करे ॿारनि जे फौत थियण वारो मामलो एसएस न्यूज़ पारां उजागर करण बावजूद सिंध सरकार ऐं म्यूनिसिपल इंतज़ामिया हरकत में नाहे आई। जॾहिं त अवाम जी तनक़ीद खां पोइ पीपी अॻवान लियाकत खान लाशारी पंहिंजी मदद पाण शहर में गटरनि खे ढकण लॻाइण जो सिलसिलो शुरू करायो आहे। उन हवाले सां राशिद बलोच वधीक अपडेट करे रहियो आहे। हिकिड़े महीने अंदर 3 नंढा गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेके गटर नालनि जा ढकणा न हुजण करे उहो फोत थी विया। तंहिंखां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले सदर अमीर लियाकत लाशारी इन मामले जो नोटिस वरितो आहे। जेके भी मुख़्तलिफ़ वार्ड जा जेके नालनि जा जेके ढकणा न आहिनि लॻल उहे पंहिंजे घणा ख़र्च करे लॻाराए थो। हाणे उनजो बिरादर आहे अली रज़ा जेको आहे लाशारी साहब असां सां मौजूदु आहे, उहो पंहिंजी सरपरस्ती में लॻाराए थो। कुछ दिन पहले शहर में मासूम बच्चे की डेथ हो गई खुले गटर में गिरने की वजह से। इसके बाद मीर लियाकत खान लाशारी ने इसका नोटिस लिया और अपने एक्सपेंस से पूरे सिटी में जितने भी ओपन ये खुले ढक्कन हैं गटर्स के अपने पैसों से लगवाने के लिए ऐलान किया था। तो उसके मुताबिक मीर लियाकत खान की इंस्ट्रक्शन के मुताबिक हमने आज से ये मुहिम का आगाज़ शुरू कर दिया है। ही असां कार खैर आहे इहो असां कार खैर हिकिड़ो शुरू करे छॾियो आहे ऐं हाणे ही वार्ड नंबर 11 खां ही असां कमु शुरू कयो आहे। इंशाअल्लाह ताला पूरे सिटी में जेतिरा भी ये गटरनि जा जेके ढकण वग़ैरह खुलियल आहिनि इंशाअल्लाह ताला जेके दोस्त असांखे निशानदेही कराईंदा ऐं इंशाअल्लाह असां उन्हनि जी निशानदेही तहत वञी जेके भी शहर में ढकणा खुलियल हूंदा उहे ढकणनि खे बंदि कराए। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त इहे मीर लियाकत लाशारी जा एफर्ट्स आहिनि जेके पंहिंजे घरां ख़र्च करे शहर जा जेके भी मुख़्तलिफ़ वार्डनि में जेके ढकणा न आहिनि लॻल मेन नालनि जा उहे लॻाराए ॾिए थो जीअं इंसानियूं नंढे ॿारनि जूं जानूं जेके ज़ाया न थी सघनि। कैमरा टीम सां राशिद बलोच, एसएस न्यूज़ टीवी, जैकबाबाद।